अस्सलाम वालेकुम। वरी अॼु तव्हां सां मिलण जे लाइ दिलि चाहियो। तव्हांजे आॾो आहियां सादिया चन्ना ऑफिशियल, ईअं न उन जी 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 चैनल जे हवाले सां। त इन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो, शेयर कजो। वधीक मर्ज़ी आहे, मालिक आहे, अलाह ख़ुशि रखेव। ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हियूं घणियूं कंदा आहिनि, पर अॻे असांखे बादशाहनि जूं ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ। ऐं जॾहिं असां ॿार वेहंदा हुआसीं, चुल्हियूं ठहियल हूंदियूं हुयूं, उन ते मारंग रखिया वेंदा हुआ। उन्हनि मारंगनि जे मथां काठियुनि ते बाहि ॿारे ऐं खाधा पचाया वेंदा हुआ। हाणे इहे असां जॾहिं पंहिंजे पुफियुनि ॾे, मासियुनि ॾे, चाचियुनि ॾे घुमण वेंदा हुआसीं त उते ॾिसंदा हुआसीं। पोइ सियारो हूंदो हो, चोधारियूं तॾियूं रखी उन चुल्हि जे, पोइ काठियूं रखी करे मानियूं पचाईंदियूं हुयूं। उते असांखे मज़ो ईंदो। बेटा काठियूं सोरींदा हुआसीं, छॾियो हीअं कयो, हल उछ लॻी पई हूंदी हुई। जंहिंमहिल मानी टिकी खाई सभु को आराम सां थींदो हो त वॾा वेही पाण में ॻाल्हियूं कंदा हुआ, भत बिरादरीअ जूं, रिश्तनि जूं, उथड़ीअ वेहणीअ जूं। के रिश्ता वठण वेंदा हुआ, के टोड़ण वेंदा हुआ, के कुझु किसा हलंदा हुआ। असां ॿार वरी वेठा हूंदा हुआसीं। पोइ हिकिड़ो चाचो वॾो हूंदो हो या ॾाॾो या केरु, जिथे वेंदा हुआसीं उते जेको वॾो हूंदो उहो वरी असां ॿारनि खे उते ई चुल्हि ते वेहारे सभु कतार कयूं वेठा हूंदा हुआसीं। पोइ किसा ॿुधाईंदो। पोइ किसा कीअं खणंदा हुआ। हिकिड़ो हो बादशाह, बादशाह पाण अलाह, पर ज़माने जो बादशाह हो। उन बादशाह जे बादशाहीअ में हिकिड़ो डबल ठग हो। उन डबल ठग चयो त हिन बादशाह मूंखे बादशाहीअ मां निकाली ॾिनी, इन करे हिन खे मां चङी सिखत ॾींदुसि। हिन खे ख़त लिखी मोकिलियईं बादशाह खे त तो मूंसां चङाई न कई, मां तुंहिंजे ॻोठ में पियो रहां, तूं ॿियनि जे बदिरां मूंखे सज़ा ॾिनी। हाणे मां जेका सज़ा तव्हांखे ॾींदुसि उहा यादि रखिजो। हिकु ॾींहुं छा थियो जो उहो डबल ठग, नालो डबल ठग रखियो अथऊंसि उन कहाणीअ में जेको हीरो हुयो। उन छा कयो जो आयो, अचण सां ई उन बादशाहीअ में राति जो चिठी लिखी हिन ते हणी छॾियईं बादशाह जे दरबार जे ॿाहिरों त अॼु तव्हां सां मां वेद न कंदुसि। ठीकु आहे, तव्हांखे पंहिंजी सेफ्टी करणी आहे सा कयो, पंहिंजी हिफ़ाज़त में जेको कुझु करिणो अथव कयो। बादशाह पुलिस वारनि खे चयो त वञो, वञी घिटीअ घिटीअ में बीहो। उहो पंहिंजनि जेके बि हुयसि मुहाफ़िज़, उन्हनि खे चई वञो, भॼो वञी सॼे मुल्क जा ॻोठ जे या जेको बि उन जी बादशाही हुई उन में वञी बीही रहो त जीअं डबल ठग अचे त हुनखे पकड़ी अचो। चई हा। इन छा कयो जो ज़ाइफ़ुनि जा कपिड़ा पाए, डबल ठग ज़ाइफ़ुनि जा कपिड़ा पाए हिकिड़े घर जे ॿाहिरि घिटीअ में ऐलान थी वियो त बाबा डबल ठग आयो आहे, राति का वेद न कंदो, को न को धाड़ो चोरी कंदो या खून करे या छा करे, तंहिंजे करे पंहिंजा दर बर बंदि करे ऐं आराम सां अंदरि वेही रहो। हिन डबल ठग छा कयो, ज़ाइफ़ाणा कपिड़ा पाए झंडु खणी ॿाहिरों दर जे वेठो अन्न पीअण, मायुनि जे लटनि में घूंघटड़ी करे। अॻे घूंघट घणी कंदा हुआ, उहा घूंघट करे वेठो झंडु। त एतिरे में पुलिस वारा आया जो त उन्हनि चयोसि माई तूं केरु आहे, हिते छो वेठी आहे, ऐं हे डबल ठग आयो आहे, सुभाणे खां पोइ इहो अनाज खसे वेंदी। ग़रीब त हुई, अॻे नई लप बि वॾी अहमियत रखंदी। चए हे अनाज खयूं हलियो वेंदी या झंडु खसे वञे या तोखे मार ॾेई वञे, उथ घर में वञ अंदरि। चई न अबा मां अंदरि कीअं वञा, घर में मुंहिंजा महिमान बि आया आहिनि, सुता पिया आहिनि, ॿारड़ा बि सुता पिया आहिनि। जे मां झंडु पीअंदसि अंदरि वेही त खड़को थींदो आवाज़ु झंड जो, इहो घर घर हलंदो त इन घरड़ाहट ते महिमान बि जागी पवंदा, उन्हनि जो बि आराम फिटंदो ऐं ॿचड़ा बि उथी पवंदा त ग़लति थी वेंदी ॻाल्हि। तंहिंजे करे हिते वेठी थी पीआं त जीअं ई सुबुह थिए त हुननि खे नेरनि पाणी करे मानी टुकुर करे ॾियां।
चई भाई चरी थी आहियां छा निकिरो उथो डबल ठग आहे ते चई पा मां छा कयां मां को डबल ठग छा कसींदो कुराड़ी ज़ाल मां वेठी आहियां अटड़ो पीआं नेठि हिननि चयो छॾियोसि माई आहे चरी मगज़ अथसि ख़राबु हलो त हाणे हलो भला हे हरू भरू वरी कंहिं ॿीअ घिटीअ में न दाड़ो पुर करे वञे हेॾे भॻा होॾे भॻा अञा हे थोरो अॻिते हलिया त हिन छा कयो त अन्न जो लपा भरे हीअं उछलियईं घल यहाँ से घोड़ा घोड़ा डबल ठग मूंखे पुरियूं थो वञे यहाँ से हेॾे यहाँ से वरी मोह मोटिया आया जो त अची बीठसि चई हेॾे वियो हेॾे भॻा चई माई आहे ई कोन चई हा मूंखे हे धक बि हयां अथई हितां ही अन्न बि कयो पियो वञे त हारजी पियो ऐं डबल ठग हो हलो हलो हिन 2-4 दफ़ा ईअं कयो माई हिननि चयसि माई हाणे इहो त वेल थियो हाणे छा कयूं चई अबा तव्हांखे पत नथी पवे न हाणे तव्हां हीअं कयो जो हे मुंहिंजा लटड़ा पाए तव्हां वेहो हिते जंड पीहो वेही मां हेॾो कुंडड़ीअ ते बीही थी रहां पई पोइ जेकॾहिं अचे वञे त तव्हां मर्द माण्हू आहियो पकिड़े विझोसि मां ज़ाए पां त न पकिड़े सघीमांसि चई ठीकु आहे उन्हनि वरी हिकिड़े माण्हू उन पुलिस वारे हिन सां कपिड़ा मटाया हिन पुलिस जी ड्रेस पाए ऐं हेॾो कुंडड़ीअ ते थी बीह रहियो हुनखे ज़ाइफ़ाणा लटा पाराए जंड ॾिनईसि पुलिस वारो जंड पियो पीए वेठो हलो हलो त हिन छा कयो उते बीही खणे ट्राई ॾिनई हलियो वियो हिते हे सॼो राति वेही हुन जंड पीठो अटो पीही वञी चिठी लिखी बादशाह जे दरवाज़े ते हणी आयो त झाड़ करे आयो मैं पुलिस जी वर्दी खणी आयो मैं हाणे जेका करणी अथई सा कर जंड था पीहनी वेठा पुलिस वारा सुबुह थियो बादशाह चयो त हे छा आहे हीअं छो थियो चई त बसि साईं हाणे असां घणी कोशिशि कईसीं पर माई ही ॿुढड़ी वेठी पई अन्न पीए पोइ असां ईअं कयोसीं त हुनखे ड्रेस ॾिनीसीं त भला तूं पाए ऐं बीट हे लटा पाए असां वियूं त उहो डबल ठग सम्झंदो त इहा ई माई आहे अन्न थी पीए त वरी ईंदो न अनाज खसणु या फुर करणु त पोइ वरी पकिड़े विझूंसि असां त इहो कयोसीं अटकल पोइ हाणे हीअं थी वियो अहिड़ी तरह सां इहा हिकिड़े ॾींहं जी कहाणी वरी ॻाल्हि कंदासीं सुभाणे हीअ हुई पहिरीं कहाणी कीअं लॻी हुई न दिलचस्प हाणे तव्हांखे वरी मां ॿी कहाणी ॿुधाईंदमि पर अॼु न वरी सुभाणे अस्सलाम वालेकुम वरी अॼु तव्हां सां मिलण जे लाइ दिलि चाहियो तव्हांजे आॾो आहियां सादिया चन्ना ऑफिशियल ईअं न जी 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 चैनल जे हवाले सां त इन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो शेयर कजो वधीक मर्ज़ी आहे मालिक आहे अलाह ख़ुशि रखेव डबल ठग छा कयो जो वरी सुभाणे ते चिठी लिखी रखी हुयसि चई त हाणे ॿी विध न कंदुमि बादशाह चवनि बाबा जल्दी कयो परहेज़ कयो मुहाफ़िज़ थियो हे हाणे हीअं थो कमु थिए पियो वज़ीर ॾिनसि सलाह चई बादशाह सलाह में त हाणे ॻाल्हि इहा आहे त चोर ई थींदो आहे पैसे जो पूजारी हाणे हीअं था कयूं पिया जो ऐलान कराए छॾ त हिते रस्ते में हितां खां वठी हेसी ताईं ख़ैरात जी मानी खाइण वञनि माण्हू पोइ रस्ते में पैसा था हारायूं पिया ऐं इहो हुकुम जारी करे छॾ त हितां निवड़ी रुपयो बि कोई न खणंदो जेकॾहिं को खणंदो बि त उनखे ॿधो वेंदो बादशाह सलामत चिठा ठाराए आहियां वज़ीर अमीरनि खे जेके बि आयसि उते दरबार में सभिनी खे ॿुधायईं त बाबा जेको बि माण्हू निवड़ी पैसो खणंदो या कसीरो खणंदो या रुपयो खणंदो उहो डबल ठग हूंदो पोइ उनखे फांसीअ ते चाढ़ियो वेंदो बाक़ी जे न त हितां खां वठी होसी ताईं वञी ख़ैरात खाई अचो हे विया सभु माण्हू राज रावा जा जेके हुया सभु आया
सभु विया उतां घिटीअ मां टपंदा वञनि वरी मानी खाई मोटंदा वञनि हेॾां मानी खाई वरी हुन घिटीअ खां मोटी वञनि इहो हुकुम हो। डबल ठग छा कयो चई पैसो न खणे जो बादशाही आहे हिनजी। हिन छा कयो जो हेठां हिनखे चंपल खे पंहिंजीअ खे या जुती जॻह बूट जेको पातल हुयुसि उनखे हेठां खंवर हणी छॾी। खंवर हणी उतां घिटीअ मां जो आयो त जिथे पैसा पियो ॾिसे रुपयो या इहे जेके बि किरियल हुया पैसा उन्हनि जे मथां पेर ॾींदो अचे त हाणे माण्हू त हीअं पिया ॾिसनि नी उहो जेके बि मुहाफ़िज़ बीठा हुआ उहे हीअं पिया ॾिसनि त जेको निवड़ंदो उनखे पकड़ींदासीं निवड़ियो ई कोन। पैसा उन में जूते में लॻंदा विया तव्हांजो वञी ख़ैरात वटि पहुतो मानी खाधई कोन वरी हुन पासे खां निकितो हली वियो। बादशाह खे चयईं त घणा लख किरिया हई घिटीअ में हिन 2-3 फेरा ईअं ॾिना पैसा सभु पेरनि में हलिया विया। बादशाह खे चयईं हिननि जो मुहाफ़िज़नि जॾहिं ख़ैरात खुटी हेठि जो ॾिठो त पैसा आहिनि ई कोन ज़मीन ते। चयो भाई निवड़ियो बि कोई कोन हे पैसा कंहिं कयां। पैसा मेड़जी हलिया विया। वरी वञी चिठो हणी आयसि उते मालात जे ॿाहिरां त वेदन थी वई तो अटकल कई त पैसा कोई न खणंदो पर पैसा मेड़जी वई डबल ठग खणी वियो। अम्मा जे नंढपिण जी कहाणी ॿुधण जे लाइ जिन बि मुंहिंजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब न कयो त प्लीज़ सब्सक्राइब करे छॾनि ऐं बेल आइकॉन ज़रूरु प्रेस कनि ऐं कमेंट करे ॿुधाइजो त कहाणी तव्हांखे कीअं लॻो तव्हांखे ही ॿियो किसो सुठो हुयो न। ही वरी हुन खां बि दिलचस्प हुयो वधीक। टियों किसो वरी अञा बि दिलचस्प हूंदो पर अॼु न वरी सुभाणे। अस्सलाम वालेकुम। त इन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो शेयर कजो। वधीक मर्ज़ी आहे मालिक आहे अलाह ख़ुशि रखेव। हाणे किसो टियों हुन बादशाह वटि जेको चिठो हयूं 3 किसे जो चईंसि त हाणे हीअ 3 वेधन थी थिए। बादशाहज़ादी शहज़ादी हुई उतां जी उन बादशाह खे चयो त बादशाह सलामत ही जेको आहे सो ईअं न पकड़बो हिनखे मां थी पकड़े ॾियां। चई ठीकु आहे भली। हिन बाग़ में वञी खीमूं हणी उते वेही रही। हे त ॾींहं जो वञी वेहे पियो न बादशाह जे कचहरीअ में वेही वरी ॻाल्हियूं ॿाल्हियूं ॿुधे पियो त छा थींदो हाणे छा न थींदो। हिनखे ख़बर पई त अॼु शहज़ादी मूंखे पकड़ण जे लाइ तयारु आहे तंहिंजे करे हाणे हितां मूंखे बचणो आहे। हे वियो जीअं ई सिज लथो देरि गुज़री त हे डबल ठग जो ॿुधी माण्हू दर दरियूं सभु बंदि पिया करे छॾनि। हिकिड़ो दुकानदार हुयो उन दुकानदार वरी दुकान में पाण खे अंदरि बंदि करे छॾियो। टाइम जो थी वियो ॿाहिरि निकिरण जो त सभिनी चयोसि बाबा काॾे निकिरंदे बंदि 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 त उहे बंदि अंदरि थी वियो। हाणे अॻे दुकान जेके ठहंदा हुआ उन्हनि दुकाननि खे वरी चाउठ जे हेठां हेतिरो गिलखो करे छॾींदा हुआ ईअं सिर हिकिड़ी कढी त जीअं इतहूं को बि दुकान खे धोइजे या को गंद बुहारो करिजे त इतहूं निकिरी वञे। हिन छा कयो जो वियो वञी हिकिड़ो दुकान खड़काई दर खड़काई। हिन ख़बर पई त इते जेको आहे अंदरि दुकानदार सुतो पियो आहे। पोइ अलाए इन करे सुम्ही पियो त मथां को चोर चकार अचे तंहिंजे करे मां अंदरि हुजां त पंहिंजे दुकान जी हिफ़ाज़त कयां। ॾिठई त ॿाहिरां तालो दुकान खे कोन्हे। हिन दुकान खे खड़को कयो त अंदरां आवाज़ आयो केरु आहे। चई त बाबा मां आहियां पाड़े वारो फलाणो। हाणे ॿियो नालो ॿुधाईंसि डबल ठग न ॿुधाईंसि। चई मां आहियां फलाणो पाड़े वारो सो मुंहिंजा आया हिन महिमान मूंखे खंडु घुरिजे। चई भॼ बाबा भॼ हिन महिल खंडु काॾो मिलंदई ए डबल ठग वते तो घुमंदो सिर पचाए भॼी वञो कोन ॾींदो साईं खंडु। चई त न मूंखे खंडु ॾे जेतिरा पैसा वठे मूंसां लाचार आहे। चई लाचार न हुजई खणी मरी वञ मां न ॾिए। चई भला हाणे घणे ॻाल्हाइण ॿोलाइण खां पोइ चईंसि हाणे हिकिड़ी महिरबानी कर हे जेको दर जे हेठां गिलखो आहे इतां पैसा मूंखां वठो पोइ मूंखे तोरे खंडु इतां ई ॾे। चई हा हा इहा सही आहे ॻाल्हि।
हेठि हिन दुकानदार छा कयो अंदरों खंडु मए हुनखे ॾिनई तोरे ऐं हिन खां पैसा वरितई। पैसा वठी जीअं ई खंडु ॾिनई चई ओरते कर, ओरते हथु थोरो ओरते कर। हथु हीअं ॿाहिरि कढंदो वियो, हितां ॿांह कढियईंसि। ॿांह खां वठी हितां हीअं जीअं ई खंडु जी पुड़ी हुअसि, पुड़ीअ खे वठी हीअं छिके ॿांह हितां कढियईंसि। गल घोड़ा हो अंदरि पियो करे दुकान में, हे उहा ॿांह खयूं हली वियो। सिधो वियो ओॾांहुं बाग़ ॾे जिथे उहा बादशाहज़ादी वेठी हुई, त मां हिनखे पकड़िया डबल ठग खे। वञी बादशाहज़ादीअ सां ॻाल्हियूं करणु लॻो। खीमे जे ॿाहिरां उहा ॿांह रखी छॾियईं वढियल, बीठो हुते हुन सां ॻाल्हियूं करणु लॻो। हीअ ॻाल्हि हूअ ॻाल्हि, हूअ ॻाल्हि, हूअ बि हिनखे रिझाइणु लॻी त जेसीं ताईं सुबुह थिए त हिनखे पकड़ायां। वेठो रहियो। हाणे ॾिठई त ॼाण आज़ान थियो, ॾींहुं थियण वारो आहे। त डबल ठग चयसि, चई हाणे हिकिड़ी महिरबानी कर, मुंहिंजे पेट में पियो वकड़, मूंखे इजाज़त ॾे त मां थी अचां। चई न, चरियो थियो आहे छा, कीअं छॾींदीसां, तूं वेह मूंसां, वेही विंदुर कर मूंसां, ॻाल्हियूं कर, ईअं कर। नेठि हे ॻाल्हियूं कंदे चईसि त हाणे हिकिड़ो कमु कर, मां सफ़ा हाणे मरण ते आहियां, मुंहिंजी तबियत बिगड़ी वई आहे, तूं मूंखे इजाज़त नथी ॾे। हाणे हीअं कर, मूंखे ॿांह खां वटि हे खीमे जो पलांद मथे कर, पोइ हेठि करे छॾ त मां परियों वियां, तूं मुंहिंजी ॿांह झली वेठी हुज। चई हा इहो सही आहे। हिनखे ॿांह ॾिनी, हीअं पंहिंजी सही ॿांह हीअं ॾिनईसि। ॿाहिरों वेठो, हो त वेठो कूड़ में न, हुनखे भॼणो हो। ॿांह हुनखे हथ में ॾिनई, ॿांह ॾेई हुनखे हथ में, वरी हूअ जेका भॻल ॿांह हुई उहा 2 मिंटनि खां पोइ हीअं अंदरि करे चईसि त हे हथु मुंहिंजो वठो, हे हथु छॾ त मां थोरो पंहिंजे कम सां आहियां। हुन वरी उन भॻल ॿांह खे हथु ॾिनो, हिन वरी बसरां खणी हुनखे ॿांह खे टेक ॾेई, उहो हथु हुनखे झलियूं वेठी आहे, हे भॻो हली वियो। वञी बादशाह जे दरवाज़े ते लिखी चिठी हणी छॾियईं त अॼु हीअ वेधन थी वई। बादशाह चयो हे वयल थियो, हे छा थियो? बादशाहज़ादीअ अची ॿुधायसि शहज़ादीअ, चई त हे जेको आहे बादशाह सलामत, हे हीअं माण्हू भरी वियो, छा थियो? ऐलान थी वियो त बाबा जंहिंजी ॿांह सॼर कटियल हुजे उनखे पकड़े अचो, छो त इहा डबल ठग उहो ई आहे। अब अञा वञनि ई पिया त सुबुह ॾिसी रोशनी, उहो बि दुकान वारो, उहो ॿांह रूंडी पंहिंजी उनखे अंगोछो बगोछो वेड़ियो, गल घोड़ा यासे कंदो थो अचे पियो, राति मुंहिंजी डबल ठग ॿांह कटे वियो। बादशाह हम न तम कयोसि, चई त डबल ठग हुई तूं आहे, ॿांह तूं पंहिंजी पाण कटी आहे, तूं थो इहे दाड़ा हाणे। हुन चयो मूंखे हेॾो कसम, हेॾी साख, मां न आहियां, मूंखां हीअं खंडु घुरियईं कयईं, उहा खंडु बि हारी पई आहे हुते मुंहिंजे दर ते, दुकान जे हिते मुंहिंजी ॿांह कटे वियो। पोइ बादशाह सियाणा हूंदा हुआ, वज़ीर सियाणा हूंदा हुआ, उन्हनि वेही सलाह कई, चई त हा वाकई हिन सां वेधन थियल आहे, हे त हिते सॼी उमिरि जो आहे दुकानदार, हिन सां इहो डबल ठग वेधन करे वियो। इहा हुई डबल ठग जी ठगी। त ही हुयो टियों किसो डबल ठग जे ठगीअ जो। कीअं लॻो? हुयो न दिलचस्प? त इन चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं लाइक कजो, शेयर कजो। ॿुधंदव चोथों किसो। त चोथों किसो ईअं शुरू थियो जो वरी बादशाह जे दरवाज़े ते चिठी लॻी पई हुई त हाणे वरी तव्हां सां वेधन थींदी। वरी मानीअ चयो शहज़ादीअ खे त शहज़ादी साहिबा तव्हां बादशाही ॿार आहियो, तव्हांखे ख़बर न पई, हिन सां पुॼंदासीं असां, तव्हां बादशाही ॿार इन सां न पुॼी सघंदो, ऐं हाणे हिनखे मां पकड़ींदसि। उन जे करे हुन बानीअ छा कयो जो वरी वञी बाग़ में वेही रही, हेॾे पई फिरे, हे बि सॼो ॾींहुं बादशाह जे कचहरीअ में वेही ॻाल्हियूं ॿुधंदो हो त छा था कनि छा नथा कनि। हिन ख़बर पई त अॼु बानी मूंखे पकड़ण जे लाइ हिकिड़ो ॼार विछायो आहे। वियो बाग़ में, हेॾे फिरे घुमंदो वते
बानीअ चयसि तूं आहीं केर जो हेॾे आयो आहे? चई त मां डबल ठग आहियां, आयो आहियां हिते त बादशाह जो बाग घुमी अचां। छो तोखे एतिराज़ु आहे? चई न मूंखे छो एतिराज़ु आहे, वेह त भला कचहरी कयूं, ॻाल्हियूं कयूं, ईअं कयूं। चई त ॻाल्हियूं ॿाल्हियूं त कयूं था पिया, बराबरि हे अंब काथऊं हणायव, हे मेवा काथऊं बादशाह चकियूं हणायूं, हे किसा करे 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 ॾिठई त हाणे जेको आहे उहो ॼाण ॾींहुं थियो। तंहिंजे करे हिनखे चई त हल मूंखे अञा हेॾे बाग घुमाए, वठी फेराए घेराए वञी नार जे भर में बीहारीसि। नार जे भर में बीहारे चई हे छा आहे? अॼु जी जनरेशन शायदि न ॾिठो आहे, उहो वॾो हिकिड़ो फीथो हूंदो हो, पोइ उहो फीथो खूह मां हेठां हीअं पाणीअ सां लॻी पोइ हीअं मथां फिरंदो हो। उन खे वरी अहिड़ी तरह सां हिकिड़े जीअं गाॾीअ जी सराई हूंदी आहे ईअं ॿधी उन खे पाञारी विझी पोइ उन में ॾांद ॿधंदा हुआ। पोइ जीअं हू फिरंदा ईंदा हुआ त हुनजी चकरी पाणीअ मां हुनखे लोटियूं ॿधी छॾींदा हुआ हिन जो ठिकर जूं। पोइ उहे भरिजी वरी उहे उन में लहंदियूं वेंदियूं हुयूं त पाणी ईंदो हो बाग खे। उहो नार बि चइबो आहे, ऐट बि चइबो आहे। हिनखे चई त हे छा आहे? हे कीअं हे वॾो हिकिड़ो फीथो आहे जेको अलाए छाजो आहे, रेल जो आहे अलाए छाजो आहे जो हे हेॾो वॾो फीथो आहे। हुन चयसि न इहो ऐट आहे, इहो नार आहे, इहो ईअं फिरंदो आहे त पाणी इहो निकिरंदो आहे, पोइ इहो इन बाग खे ईंदो आहे पाणी, तॾहिं हे बाग सरसब्ज़ आहे। चई त हे वरी पाणी निकिरंदो, कीअं निकिरंदो? मूंखे भला कढी ॾेखार ॾिसां। हुन ॿाड़ीअ चयसि हीअं हितां वठी हिनखे हीअं पाञारीअ में ॾांद ढुकाइबा आहिनि, पोइ उहे ॾांद हीअं फिरंदा आहिनि। चई ॾांद फिरंदा आहिनि, वाह जी ॻाल्हि कई अथई। हाणे हे नार आहे, वरी हितां पाणी खूह मां अंदरूं कीअं निकिरंदो? चरी या छा? चई हा ॾिस न। हुन वरी धिको ॾेई जो अॻिते हलायसि। चई न ईअं त कोन, ॾांद कीअं हिन में पवंदो? हुन वरी हीअं पाञारीअ में मुंडी विधी। चई त हीअं ॾांद अंदरि हिन में पवंदो आहे, पोइ हे जेको आहे सो किलो हिन में विझिबो आहे त हे अंदरि ॾांद सुक थी वेंदो आहे, पोइ हलंदो आहे पियो। चई त कीअं विझिबो आहे? चई हीअं। उन छा कयो, उहा किली उते रखी हुन में ऐं लाहे पंहिंजो अॻोशो पेर आहे ॿधी हुन सां अहिड़ो जो निड़ी कढी न सघे, बानी हुन में ॿधी पई आहे। 2-3 लकुड़ हणी चईसि पेरनि में त हल हाणे घुम बीठी। इहा हुन सां वेधन कयूं, ॿधियूं हलियो वियुसि। चई जे बीठी आहे त मारींदो साईं, तंहिंजे करे हलंदी ई रहो, मां हितां ॾिसां थो बीठो। हूअ वीचारी हलो हलां हलो हलां ऐट पई काहे, पाणी पियो निकिरे, हे उतां भॻो हलियो वियो। वरी वञी चिठी हणी आयसि दर ते त हीअ तोसां चोथी वेधन थी वई। अच्छा त कीअं लॻो ही चोथों किसो? सुठो हुयो, खिल आई। इहे हूंदियूं आहिनि कहाणियूं। ऐं इन्हे में पहिरियों ई ॿुधाईंदा आहिनि त बादशाह हिकिड़े ज़माने जो बादशाह हो, बादशाह पाण अलाह पर ज़माने जे टुकड़े जो बादशाह हो, उन जी कहाणी आहे। इहे ईअं अहिड़ियूं दिलचस्प करे असांखे वॾा ॻाल्हियूं ॿुधाईंदा हुआ। मां बि तव्हांखे जेतिरी यादि आहे ॿुधायां थी पई। डबल ठग जी 5हीं ठगी। हाणे उहा ठगी वरी कीअं थो करे, हू पंहिंजे ठगीअ करण खां अॻु में वञी चिठो लिखी हणी ईंदो हो बादशाह जे बादशाहीअ जे गेट ते। सुबुह जो उथिया त ॾिठूं त भाई चए थो त वरी राति वेधन कंदुसि। बादशाह वरी उन्हनि खे अलर्ट करे छॾियो, जेके बि मुहाफ़िज़ हुया चौकीदार उहो सभु कढी करे छॾी। हिन डबल ठग छा कयो जो ज़ाइफ़ुनि जा कपिड़ा पाए थाल में लॾूं ठाराए हिकिड़ा, उन लॾुनि में विधई नछो, उहे ठाहे थाल में विझी मथां जे पीर ते सुख खणी वञिबी आहे ईअं पड़ विझी मथां हिकिड़ो ॻाढ़ो कपिड़ो थाल जे मथे ते रखी सेरा चवंदो रस्ते में पियो वञे। पुलिस वारा वेठा हुआ, उन्हनि चयसि त या मुहाफ़िज़ हुया या चौकीदार हुआ, जेके बि हुया, जंहिंखे संभाल जे लाइ रखियो हो चौकीदार हुया। चौकीदारनि चयसि त माई चरी थी आहे छा हिन महिल राति जो तूं काॾे थी वञे?
चई त बाबा मुंहिंजो मुड़ुसु वियो हो परदेस ते कमाइण, सो हाणे मोटी आयो आहे। मां सुख बासी ही त जंहिं महिल पेर घर में पाईंदो उन महिल मां पीर खे मिठाई बि ॾियणु वेंदसि ऐं पड़ु बि विझणु वेंदसि। सो मुंहिंजे वर जो ख़ैरु हुजे, मतां मां न ॾियां पंहिंजे वाइदे ते, ऐं पोइ सुभाणे मुंहिंजो वर मरी पवे त इन करे मां वञा थी पीर ते। हो झल न हे हले अॻिते, जीअं झल न तीअं अॻिते। त न बाना न मां वेंदसि पीर ते, मुंहिंजी बास आहे, मां न मुड़ंदसि। चरियायो छा मुंहिंजे वर जे सिर जो ख़ैरु हुजे, मां बास बास। नेठि हिकिड़े सलाह ॾिनसि, चयसि भाई ॻाल्हि ॿुधो, डबल ठग इहे लॾूं बि खसे वेंदी, पड़ु बि खयूं हलियो वेंदी, रहंदो मारे बि वेंदी, जुॾा पटे वेंदी। पोइ बेहया माण्हू आहे, हे अहिड़ियूं अहिड़ियूं वेदना असां सां करे चुको आहे सॼे शहर सां। बादशाह पाण परेशान आहे, वज़ीर परेशान आहिनि, तूं ईअं न कर। चई पोइ छा कयां? चई कर ईअं त हाणे पीर खे ई ॾियणो थी न, उन जे नियत वञी ॾींदीअ नी, उते बि हाणे कोई कोन वेठो हूंदी, बंदि हूंदियूं मज़ारां बज़ारां, डबल ठग जे करे बंदि करे छॾियूं अथऊं। हाणे तूं उन जे नियत असांखे ॾे त असां खाऊं, बाक़ी पड़ो आहे सो सुबुह जो वञी तूं मथां विझी अचिजांसीं। बाक़ी हाणे इहो ॾे मिठाई त असां खाऊं। उहो त नशे में हुया न ठहियल लॾूं, जीअं ई हिननि खे ॾिनई हिननि खाधा त बड़ बुट थी विया। हिन छा कयो, जो सेफ्टी कढी ऐं हिकिड़े जो हे मथो हीअं अधु मथे जो कूड़ियईंसि, अधु हितां कूड़ियईंसि, वरी अधु हितां कूड़ियईंसि, हीअं कतार ते हीअं करे हिक हिक जो ईअं करे। जेके ॿ टे ॼणा हुया जिन लॾूं खाधा उन्हनि जा करे, हिननि जा लटा ॿटा फाड़े करे हिननि खे मतिलबु बेहाल करे ऐं निकितो वियो हलियो। सुबुह जो थियो, हिननि खां नशा टुटा त जागनि जो, त ॾिसनि त अड़े भाई छा हीअं जो खणी हथु हणनि त चई अड़े हेॾो वार कोन्हनि, हेॾो आहिनि। वरी जो हीअं हथु हणनि थी, हा ही अधु हेॾो कोन्हे त वरी हेॾो आहे, वरी जो हीअं कनि, चई हीअ छा थियो, तव्हांजो पिंबड़ियूं बि कटे चई। ॿुधाई वञी बादशाह जे चिठो लॻल हुयो। बादशाह ॾिठो, चई कहिड़ी वेदन ॾिठई त हे अचनि था पिया कतार में, हीअं ख़ूबसूरत लॻा, हेॾो वार आहिनि त हेॾो कोन्हनि जे, हेॾो आहिनि त हेॾो कोन्हनि, हे सॼा ईअं हुननि खे बुरा हाल करे छॾियईं। उहो आया अचे ॿुधायूंसि, चई साईं हीअं असां सां वेदन थी आहे। चई अॻ में सज़ा तव्हांखे ॾियणु घुरिजे। हुननि खे कुटका सटका वरी बादशाह बि चढ़ाया। पोइ इहा हुई हुनजी 5हीं ठगी। अस्सलाम वालेकुम मम्मी। वालेकुम सलाम। अम्मी मां इहो पुछण थी चाहियां, मां एतिरा किसा ॿुधिया, 5 किसा ॿुधी वई आहियां जी। मुंहिंजो इंट्रस्ट वधंदो थो वञे ऐं ॿिया बि काफ़ी सारा माण्हू ईअं ॿुधनि था ऐं उन्हनि जो बि इंट्रस्ट वधियो आहे। पर उन्हनि जो हिकिड़ो सुवालु आहे त इहो बादशाह सां ठगियूं करे छो थो, डबल ठगी छो थो करे, इन रीज़न छा आहे? इन जो रीज़न एंड में ॿुधाईंदीमांइ त पोइ उहो ॻाल्हि जी ख़बर पवंदी न त हे जेको आहे सो छो पियो करे, छाजे करे पियो करे। ऐं इहा हिकिड़ी सेपरेट ॻाल्हि आहे ऐं इहा बाद में एंड में ॿुधाई वेंदी आहे, छो त जंहिं असांखे ॿुधाई उन में बि सभु टिप पूरा करे कहाणीअ जा पोइ ॿुधाई हुई। मां बि न ॿुधाईंदमि छो हाणे नथा ॿुधाए सघो? छो जो किसा त तव्हां हुनजा ॿुधाईंदा था रहो, जेके बि ठगियूं न कयूं, 5 ठगियुनि ते पहुता आहियूं, पर दिमाग़ में सिर्फ़ु इहा हिकिड़ी ॻाल्हि थी हले त छो आख़िरकार इहो कमु छो थो करे। इहा ई त कहाणी आहे, इहा ई जुस्तजू जेका आहे, दौड़ आहे दिमाग़ जी, इहा ई त कहाणी आहे। त कहाणीअ जे एंड में तव्हांखे ॿुधाईंदमि, हाणे न ॿुधाईंदमि। अच्छा, ॾोकड़ बि ॾींदव त बि न ॿुधाईंदीमांव, चांहि भली पीआरींदीअं त बि न ॿुधाईंदीमांइ, भली मूंखे इलाज कंदीअं बि न ॿुधाईंदीमांइ। त ख़ुदा हाफ़िज़, मां तोसां ॻाल्हायां ई नथी इन बारे में। हलो ठीकु आहे ठीकु आहे। तव्हां सभिनी बि ॿुधियो त अम्मी नथी ॿुधाइणु चाहे, पर हुनजा किसा अञा तव्हांखे डबल ठग जा ॿुधणा पवंदा ऐं फाइनली इहो इन जे एंड जी बि ख़बर पइजी वेंदी त उहो ठगियूं करे छो पियो। ऐं मूंखे इंतज़ारु आहे, तमामु घणो शदीद मूंखे इंतज़ारु आहे त हिन जी एंड जी बि ख़बर पवे। ऐं हलो ठीकु आहे अम्मी, ओके, थैंक यू, अल्लाह हाफ़िज़। सादिया जना ऑफिशियल खे सब्सक्राइब कजो, लाइक कजो, कमेंट कजो ऐं तव्हांखे कहाणी कीअं थी लॻे इन जे बारे में ॿुधाइजो।